अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजनि यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ। नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं हमेशा अवां सां गॾु। तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन जन दोस्तनि मुझे चैनल के सब्सक्राइब किया है। सब्सक्राइब करण के अलावा मुझे इन पूरे वीडियो के वॉच कंदा आहिनि ऐं मूंखे लाइक भी ॾींदा आहिनि, मूंखे कमेंट्स भी कंदा आहिनि। मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि। यूनिस जमाली मेहड़ वारे जो अदा तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं लालू रैंक खां असांजो आहे शेर खान सोलंकी अदा अवां जी भी वॾी महिरबानियूं। गुलाम मुस्तफ़ा जावरी ठठे वारो अदा अवां जी वॾी महिरबानियूं। नज़ीर अहमद पंजाबी अदा अटक वारा अवां जी भी वॾी महिरबानियूं। असगर अली थेबो अदा बद्दीन कढण शहर वारे जी वॾी महिरबानियूं। उहो अदा असांखे कमेंट्स कंदो आहे। ऐं ॿियो अदो आहे गुल ज़मान कलमती बलोच रज़ाकाबाद बोड कासिम कराची खां अदो असांखे उहो भी मैसेज कंदो आहे, कमेंट्स उन भी ॾिना आहिनि। उन अदा जी वॾी महिरबानियूं। इहो अवां दोस्तनि जो प्यार खुलूस साथ हमेशा अगर जेकर मूंसां गॾु रहियो त अवां दोस्तनि सां ज़रूरु कोर्स जूं कचहरी भी थींदियूं रहंदियूं। अवां दोस्तनि खे सुठा सुठा वीडियोज़ भी ॾींदुसि। हींअर मूं नओं सिलसिलो भी शुरू कयो आहे पंहिंजे हिन चैनल ते, यूट्यूब चैनल ते। अवां दोस्तनि जे लाइ कॉमेडी शॉर्ट वीडियो भी रखिया आहिनि, जेके अवां दोस्त जेके ॾिसणु चाहियो त उनमें ज़रूरु कमेंट्स भी कयो। अवां सपोर्ट कंदो मूंखे, अवां मूंखे सपोर्ट कंदो कमेंट्स ज़रिए, अवां मुंहिंजो हौसलो बुलंद कंदो त मां चाहींदुसि अवां खे वधि खां वधीक बहितरीन एंटरटेनमेंट वारा, अवां खे खिलाइण वारा, अवां जे फनी खोड़सरा वीडियो मां ॾेई सघां थो। अगरि अवां मूंसां साथ में अवां मूंखे कमेंट्स कयो, मूंखे लाइक कयो, त जीअं मूंखे ख़बर लॻंदी त मुंहिंजा ॾिसंदड़ जेके आहिनि, चाहींदड़ मुंहिंजे वीडियो खे ॾिसंदड़ काफ़ी मिक़दार में दोस्त आहिनि। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि, लख थोरा आहिनि, लख कुर्ब आहिनि जो अवां वरी बि मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच बि कंदा आहियो। इहो अवां दोस्तनि जो सहकार। त दोस्तो हींअर जेका अवां दोस्तनि सां ॻाल्हि शेयर करणु चाहियां पियो, उहा इहा हिकु ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजा भेरी ड्रामो ऐं ॿिए पासे रियासत, ऐं रियासत ड्रामे में हमेशा जीअं ज़ेर ज़िंदगी हुजे, दुलाब हुजे, उन में जेको डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक उर्फ़ जेको आहे खजू साहिबु, उहो जेको हर ड्रामे जी स्टार्टिंग कंदो आहे उहो पाणी जे, जी हा, उहा जेका बि दुल्हन आहे या कुंवार आहे, जेका बि आहे कैरेक्टर अहिड़ो हूंदो आहे, उनजे मथां पाणी ज़रूरु जेको आहे उहो हाराईंदो आहे। त जीअं ज़ेर ज़िंदगी बि उन पाणी मथां कंहिं छोकिरीअ मथां, रिमशा शहज़ादी मथां, या हू छोकिरी आयशा ख़ान हुई उन मथां पाणी उछलाईंदो आहे, त जेको आहे न उहो कामयाबी वेंदो आहे ड्रामो। हींअर ॾिसणो इहो आहे त हाणे बि हिन जेको आहे KTN जी सोप सीरियल रियासत में बि पाणी एक्ट्रेस जे मथां जेको पाणी हारे थो पियो, दिले वारो पाणी, ॾिसणो इहो आहे त हाणे हीअ बि कामयाबु वेंदो या ॾींदो न वेंदो। सॉरी, हाणे अवां ई इहो शइ जो फ़ैसिलो करे ॿुधाईंदव। अवां दोस्त ड्रामो ॾिसी करे ॿुधाईंदो त हीउ ड्रामो अवां खे ड्रामो कहिड़ो बहितरीनु लॻंदो, पंहिंजा भेरी ड्रामो सुठो लॻंदो या रियासत ड्रामो। त ज़रूरु ज़रूरु अवां कमेंट्स बि कयो। ऐं मूं जे अवां दोस्तनि जी ॻाल्हि अवां अॻे ऑडियो जेको मूं हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु रखियो आहे त अवां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक ज़रिए ऐं कमेंट्स ज़रिए मूंखे ॿुधायो त अवां दोस्तनि खे मुंहिंजो जेको शॉर्ट वीडियो ॾिसणु चाहियो था त उनजे लाइ बि कमेंट ज़रूरु कंदो। वरी महिरबानी अवां दोस्तनि जी, वरी मिलंदासीं ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।